आगाह कया वाक़ियो उमरकोट में ॻोठ निमाणो शाह में मुड़िस जे मुबैना तशद्दुद में औरत फ़ौत थी वई आहे। अवांखे आगाही ॾींदालू अहम ख़बर आहे। उमरकोट में ॻोठ निमाणो शाह में मुड़िस जे मुबैना तशद्दुद में औरत फ़ौत थी वई आहे। फ़ौत थी वयल औरत कविरा बोर्ड जे वारसन अलावाला चौक ते लाश रखी एहतजाजी धरणो हयो आहे। ख़बर सां शेयर कंदालू अहम ख़बर आहे। उमरकोट में ॻोठ निमाणो शाह में वहशी मुड़िस जे मुबैना तशद्दुद में औरत फ़ौत थी वई आहे। फ़ौत थी वियल औरत कवेरा ओड जे वारसन अलावाला चौक ते लाश रखी एहतजाजी धरणो हयो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। उमरकोट में अवां ताईं ख़बर पहुचाई पिया ॻोठ निमाणो शाह में मुड़िस जे मुबैना तशद्दुद में औरत फ़ौत थी वई आहे। फ़ौत थी वयल औरत कवेरा ओड जे वारसन अलावाला चौक ते लाश रखी एहतजाजी धरणो हयो आहे। वहशी जवाबदार जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। तफ़सील वठंदासीं उमरकोट में उमर सुमरो खां। उमर आगाह कजो। जी उमरकोट वेझो ॻोठ निमाणो शाह में सुबुह सवेरे नारी कवेरा ज़ाल मीरचंद ओड मुड़िस ऐं संदसि सावरनि मुबैना तो क़त्ल करे उनजो लाश जेको आहे उहो हिकु वण में ॿधे फाव ॾेई उनमें ॿधे करे जॾहिं त वारसनि खे ॼाण मिलण खां पोइ बाद पुलिस वठी उते पहुता त लाश नारी जो जेका उहा टंगियल मिलियो। पर पुलिस उन वाक़े वारी हंधि खां ई पुलिस छिकी वई हली। जॾहिं त उहे वारस उहो लाश खणी अञा ताईं उमरकोट प्रेस क्लब अॻियां धरणो हणी वेठल आहिनि। अलावाला चौक ते जिते ट्रैफिक मुअतल आहे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि जा वारस सवें बिरादरी जूं औरतूं ऐं मर्द अञा ताईं धरणो जारी आहे। पर इंतिज़ामिया पारां के बि उन्हनि वटि ॻाल्हियुनि जे लाइ पुलिस इंतिज़ामिया पारां न आहे पहुतो ऐं न ई उनजो को केस दाख़िल थियो आहे ऐं न ई को जवाबदार गिरफ़्तार थियो आहे। जी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।